तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। महबूब जे सदके महबूब जे मदीने जो दीदार कराईंदो। बस एक ब चिठड़ियूं हन साईं लिखियूं हन, साईं कोन लिखियूं हन, ॿियल लिखियूं हन, उन जो जवाब ॾियां पोइ दुआ ख़ैर जी। चिठी ही आहे साईं, जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहिनि त पोइ चओ, फिल्मूं बि ॾिसंदा आहिनि। नऊज़ बिल्लाह, सब चो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अदा समझो न, याने ही वहाबी था चवनि त हाज़िर नाज़िर आहे त माना ज़रूर सिनेमा में बि हूंदो, काथे बि हूंदो, सिनेमा में बि हूंदो। पोइ तव्हांजी माना तव्हां नबी लाइ इहो अक़ीदो था रखो त सिनेमा में फिल्म थो ॾिसे। हाणे मां तव्हांखे सवलो जवाब ॾियां, अदा हेॾे ॾियारियो, तवजो कयो, सुवाल जो जवाब यादि कजो न। वरी ॿीहर तव्हां हे चिठी मूंखे न ॾिजो, छो त जवाब हिकिड़ो दफ़ो ॾिबो आहे, 100 दफ़ो कोन ॾिबो आहे। जेकॾहिं तव्हांखे सुवाल जो जवाब अॻे ई आयल आहे त अब्दुर्रहीम छो ॿुधाए, साईं मौलाना बदरुद्दीन छो ॿुधाए, तव्हां जवाब सिखी छॾियो, तव्हां ई दांगी घुमायो न। हेॾे ॾियारियो, अबा कुते जो ख़ालिक़ केरु आहे? ॾाढे चओ। मिरूअ जो ख़ालिक़ केरु आहे? पक। मलाइकनि जो ख़ालिक़ केरु आहे? काबे अर्श जो ख़ालिक़ केरु आहे? पक। रिछ भोले ऐं बांदर जो ख़ालिक़ केरु आहे? हाणे हेॾे ॾियारियो, जेकॾहिं दुआ घुर्जे, ओ अल्लाह, ओ खिंज़ीर जा ख़ालिक़, ओ कुते जा ख़ालिक़, ओ गॾह जा ख़ालिक़, मुंहिंजी दुआ क़बूल कर, सच ॿुधा इहो ठीकु आहे, या ईअं चइजे, ओ मुंहिंजे मिठे मुहम्मद जा ख़ालिक़, मुंहिंजे बैतुल्लाह जा ख़ालिक़, ओ वलियन गौसन कुतुबन जा ख़ालिक़। अबा ॻाल्हि त सची आहे न, हूअ बि, पर हूअ चवण अलाह जी बेअदबी आहे, हीअं चवण में अलाह जो अदब आहे या नाहे? कुते जो ख़ालिक़ केरु? खिंज़ीर जो ख़ालिक़ केरु? पर चइबो सही, चओ न, ॾाढे चओ चइबो न। मुंहिंजा दोस्तो, असां रुगो ईअं था चऊं त मुहम्मद करीम हाज़िर नाज़िर आहे। चओ मुहम्मद करीम हाज़िर नाज़िर आहे, अल्लाह जे अमर सां हाज़िर आहे। असां वधीक वज़ाहत कोन था कयूं, अल्लाह जे लाइ बि चऊं था अल्लाह हाज़िर नाज़िर आहे। अल्लाह जाथे काथे आहे, अल्लाह पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर आहे। मुहम्मद करीम खे अल्लाह पाक पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर कयो आहे। पर ईअं कोन चइबो त अल्लाह काकूस में बि आहे। चइबो, ॾाढे चओ, चइबो अल्लाह काकूस में आहे। चइबो अल्लाह सिनेमा में आहे। चइबो न, असल में हे टोलो आहे बेअदबनि जो, तंहिंजे करे ॻाल्हि ॻोल्हींदो ई बेअदबी वारी आहे। चओ त बेअदब ते ख़ुदा जी लानत हुजे। चओ बेअदब ते ख़ुदा जी। ओ अंधा लानती, तूं भली मथो हण, महबूब जे हाज़िर नाज़िर खे तूं ख़तम नथो करे सघे, मुस्तफ़ा खे ख़ुदा हाज़िर नाज़िर कयो आहे। बाक़ी सिनेमा फिल्म जी ॻाल्हि करे तूं इहो बेहयाव, पंहिंजी बेहयाई ज़ाहिर कंदो आहे। मुंहिंजे मुहम्मद करीम जे ज़ात जी बेअदबी न कर। वहाबी हिकिड़ो कोई आहे, उहो थो चवे त हुज़ूर खे उलूम खमसा जो इल्मु नाहे। अबा थियो ई कोरी त तंहिं ते कहिड़ी मयार आहे? कोरी मत थोरी, पर जे सुन्नी आहे त बेड़ा ई पार। जे भला हुजे बि कोरी वरी हुजे वहाबी त पोइ पाण सम्झो था। तोखे चिबरा कहिड़ी ख़बर उलूम खमसा जी? तो वारनि मोलनि खे ई लाड़काणे, सखर वारनि खे ख़बर कान, उनखे वठी आ, उनखे सेखारिया। तोखे चिबरा कहिड़ी ख़बर पवंदी? उलूम खम्स माना 5 इल्म। मुहम्मद करीम खे त काइनात जे ज़रे ज़रे जो इल्मु ॾिनो आहे। अबा खम्स माना 5, उलूम खम्स माना 5। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाता, अलिम तो उलूमल अव्वलीन वल आखिरीन। मां मुहम्मद करीम खे अॻियनि पोयनि सभिनी जो इल्मु ख़ुदा ॾेई छॾियो। हे अञा 5 में फाथो पियो आहे। मुहम्मद करीम फरमाता, मूंखे ज़रे ज़रे जो इल्मु आहे। तव्हां केसट में चयो आहे त मां अब्दुल्ला शाह सखर वारे खे मुनाज़रे में मारियो आहे, तस्लीम नथा कनि। अबा पोइ नथा कनि त मां कहिड़ी दांगी घुमायां? अब्दुल्ला शाह पाण त मञे थो, 2-3 दफ़ा मूंखे चयो त महिरबानी करे किताब मूंखे मोटाए ॾे। हिकिड़ो असांजो क़ौम जो चङो मुड़ुसु हो, असांजो वॾेरो हो,
ऐसा जो प्यारो हो मूं वटि हली आयो जे मूंखे मिनथूं कयूं अथनि हाणे तव्हां महिरबानी करे किताब ॾियो। मूं चयोमांसि असुल किताब मोटाए कोन ॼाण हा पर तूं असांजो इज़त वारो चङो माण्हू आहे सुन्नी बि आहे हाणे मोटाए ॾींदुसि पर शर्त हिकिड़े सां जे कहिड़े सां। मुंहिंजो शर्त इहो आहे त अब्दुल्ला शाह खे जो पाण खणी वञे जो पाण त नथो अचे नथो अचे धूड़ पियो पाए ॿिए खे मां बि कोन ॾींदुसि अॼु बि चवां थो जे पाण खणणु अचे त ॾियासि। किताब जो नालो आहे आईन एतिकाद। इन्हीअ में नौज़ बिल्ला लिखियो अथई त नबी साईं जूं कढंदो हो। अब तव्हां पाण सम्झी सघो था त नबी करीम खे जूं हुयूं पोइ जो जूं कोन हो त पोइ कूड़ थो ॻाल्हाए न अब्दुर्रहीम खां चओ था ॻाल्हि पुछो तव्हांखे ई ख़बर आहे। चए थो जिन मखलूक जी खोराक छा आहे हमरा खे छा त पुॼाणी आहे खोराक। तूं इहो पुछ न त वुज़ू कीअं कजे तड़ कीअं लाहिजे हिलाल छा आहे हराम छा आहे जिननि में तुंहिंजो छा वञे। साईं अगारो ॻाल्हि के न जे लाड़काणे में चई आहे त जिन आहिनि ॿाहिराड़ी जा माण्हू मथां ही बि उन्हनि मज़ा हुजे। तुंहिंजो छा जिननि जे खोराक सां हॾा खाईंदा आहिनि छेड़ा खाईंदा आहिनि ॿियूं शयूं खाईंदा आहिनि आम खोराक जेका पाण खाऊं था उहा बि खाईंदा आहिनि। अवां पंहिंजे तक़ीर में चयो आहे त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे ज़ख़्म में जीवड़ा हुआ जॾहिं त मुफ़्ती साहब इन ॻाल्हि जो असांखे इनकार आहे छो त नबी जो जिस्म जीवड़ा खाई नथा सघनि। मुंहिंजा दोस्त जीवड़ो हुजणु या ज़ख़्म थी पवणु या ज़ख़्म मां रत वहणु या ज़ख़्म जे अंदरि पूई थी पवणु इहो शाने नबूअत जे मनाफ़ी नाहे। नबूअत जो मक़ाम ॿियो आहे। जिस्म खे का बि तकलीफ़ थी त उहो नबी में ऐब कोन्हे को। मां या पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि न चई आहे इहा किताबनि लिखी आहे हिकु किताब न 50 किताबनि लिखी आहे। जेकॾहिं को नथो मञे त खे ज़ोरी त कोन मञाए जे हुजे पाणी जो गिलास त खणी चप झले पीआरे छॾियांसि बाक़ी नथो मञे त न मञे। दलील खपेसि अचे मूं वटि हिकिड़ो किताब न 50 मुस्तनद किताबनि मां ॾेखारियां जंहिंमें लिखियलु आहे त अल्लाह जे नबी जे जिस्म में तकलीफ़ थी पई। इन में को नबीअ जी गुस्ताखी कान्हे बेअदबी कान्हे छो त इहो हिकिड़ो इम्तिहान हो। बाबा इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर धड़ खां धार थियो या न पर जे ॿिए खे चइबा मुंडी वढे छॾियाए त बेअदबी आहे। इमाम हुसैन जे लाइ ईअं कोन चइबो सिर धड़ खां धार थियो। मुंहिंजा दोस्त इहा बि ईअं इमाम हुसैन जी बेअदबी कान्हे इहो बि इम्तिहान हो जो अल्लाह जे राह में सिर वठाए छॾियईं। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आई ओद जे लड़ाई में धक लॻा महबूब पाक जा दंद मुबारक शहीद थी विया। जॾहिं मोतबर तफ़सीरनि किताबनि लिखियो आहे त बाक़ी ज़िद छा ॾियो आहे। ॿियो सुवाल आहे त असहाबन किरामन एतकाफ़ में वेठा हा नबी करीम जी ज़ात बाबरकात इहा सुन्नत कंहिं असहाबी अपनाई पाण ॿुधाईंदा। बाबा हाणे कहिड़े सहाबी जो नालो ॿुधायां हिकिड़े सहाबी कई हुजे त मां तोखे ॿुधायां। महबूब करीम अलैहिस्सलाम जे घणनि सहाबनि त हबीब जे सदके एतकाफ़ वेठो पर महबूब जूं घर वारियूं महबूब जे सुन्नत मुताबिक़ पंहिंजे घरनि में बि एतकाफ़ वेंदियूं बीबी साहिबा बि। जॾहिं सहाबी वेठा ॿिया वेठा तोखे नालनि सां कहिड़ो मतिलबु आहे। सहाबा वेठा भला खणी असहाबी न वेठा फर्ज़ कयो तूं पाण चवीं थो रसूलुल्लाह वेठो रसूलुल्लाह जे सुन्नत खां वधीक ॿिए कंहिंजी सुन्नत आहे। हुज़ूर त वेठो न बाबा वरी महबूब वेठो तो पाण लिखियो आहे बाक़ी सहाबी जे लाइ तोखे कहिड़ी ज़रूरत पइजी वई आहे। अल्लाह साईं तव्हांजा असांजा बेड़ा पार करे तव्हांजी असांजी ख़ुदा हाज़िरी क़बूल फरमाए। असांजे दोस्त अस्मतुल्लाह उन जे भाइरनि वाल साहब अज़ीज़न क़रीबन दोस्तनि सभिनी खे ख़ुदा तबारक व तआला हिन जलसे करण जो सवाब अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। या इलाहुल आलमीन पांजे महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह बे औलादन खे साल औलाद अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ फरमा। सभिनी सुवालनि जा मौला सुवाल पूरा फरमा। जंहिंजो जेको मरीज़ आहे मौला तुंहिंजा मर्ज़ दफ़ो फरमा। या अल्लाह हिते जेके बि मौजूद आहिनि सुवाल कनि था सभिनी जा सुवाल पूरा फरमा। जन जलसे कराइण में ताउन कयो आहे मदद कई आहे दामे दर में क़दमे सुकने तंजे माल में ईमान में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह जलसे करण वारनि जे ईमान में औलाद में बच्चन में माल में बरकतूं नसीब फरमा।
या अल्लाह मदीने वाले साईं जे गुंबद खजरा जो दीदार करा, बैतुल्लाह शरीफ जो हज नसीब फरमा, आका नामदार जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह बद मज़हबन जे सोहबत खां बचा। या अल्लाह सा जो कुछ हक जा कलमा बुधान असांखे उन्हीं ते अमल जी तौफीक अता फरमा। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه वसल्लम। तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।